अस्सलामुअलैकुम, वेलकम टू प्रमोट सिंधी यूट्यूब चैनल। मां आहियां दीपक। अॼु जो पंहिंजो टॉपिक आहे यूज़ ऑफ कैन ऐं कुड। हाणे पहिरीं मां तव्हांखे कैन जे बारे में ॿुधायां। कैन पंहिंजी क़ाबिलियत खे ज़ाहिर करण लाइ इस्तेमालु थींदो आहे। क़ाबिलियत मतिलबु एबिलिटी, ठीकु आहे। हाणे इन जो फॉर्मूलो छा थींदो? सब्जेक्ट प्लस कैन प्लस वर्ब जी फर्स्ट फॉर्म प्लस ऑब्जेक्ट। हाणे इन शइ खे मां मिसालनि सां सम्झायां थो त तव्हांखे क्लियर थी वेंदो। मां सिंधी ऐं इंग्लिश ॿोली ॻाल्हाए सघां थो। आई कैन स्पीक सिंधी एंड इंग्लिश लैंग्वेज। हू कार हलाए सघे थो। ही कैन ड्राइव अ कार। हू हे सवाल हल करे सघे थो। ही कैन सॉल्व दिस क्वेश्चन। त इहो हुयो कैन खे इस्तेमालु करण जो तरीक़ो। इन में पंहिंजी क़ाबिलियत ज़ाहिर थींदी आहे त मां इहो कमु करे सघां थो। कैन खे परमिशन वठण ऐं ॾियण लाइ बि इस्तेमालु कयो वेंदो आहे। जीअं मे जेका आहे उनखे बि इस्तेमालु कयो वेंदो, इन तरह कैन जो बि इस्तेमालु थींदो आहे। हाणे इन शइ खे मां मिसाल सां सम्झायां। हाणे तव्हां वञी सघो था। यू कैन गो नाउ। इन में यू मे गो नाउ बि थी सघे थो। छा मां अंदरि अची सघां थो? कैन आई कम इन। इन जो यू बि थी सघे थो मे आई कम इन। मे आई कैन ॿई परमिशन वठण ऐं ॾियण लाइ बि इस्तेमालु थी सघनि था। त इहो इन करे मां ॿुधाए छॾियो तव्हांखे। ऐं कंफ्यूज़ थियण जी को ॻाल्हि न आहे। इन में जेका अॼुकल्ह वधीक माण्हू यूज़ कंदा आहिनि परमिशन ॾियण या वठण लाइ, मे जो जेका इस्तेमालु आहे उहो घटि थींदो आहे। वधीक कैन जो इस्तेमालु बि कंदा आहिनि। त इन करे मां तव्हांखे इहो ॿुधाए चुको आहियां। वरी इन जी हिकिड़ी मिसाल ॾेई सम्झायां त छा मां तव्हांखे कॉल करे सघां थो? कैन आई कॉल यू। इन जो मे आई कॉल यू बि थी सघे थो। तव्हां क्रिकेट खेॾी सघो था। यू कैन प्ले क्रिकेट। यू मे प्ले क्रिकेट। कैन खे पाण सॼे प्रोनाउंस ऐं नाउन्स सां गॾु बि इस्तेमालु करे सघूं था। परमिशन वठण लाइ जीअं मां तव्हांखे ॿुधाए चुको आहियां त इहो यूज़ बि थी सघे थो। ऐं अगरि तव्हां हुन में मे जो इस्तेमालु कयो था ऐं कैन जो, जेका बि तव्हांजी मर्ज़ी आहे उहो करियो, ॿई सेंटेंस करेक्ट हूंदा। त आई होप तव्हांखे जेका कैन आहे उहो क्लियर हूंदो। हाणे मां तव्हांखे कुड जे बारे में ॿुधायां त कुड जेका आहे उहो कैन जी पास्ट फॉर्म आहे। हाणे कुड जेका इन में पास्ट जा जेका एक्शन्स हूंदा आहिनि उन में जेका एबिलिटी हूंदी आहे उनखे शो कंदो आहे। इन में फॉर्मूलो थींदो सब्जेक्ट प्लस कुड प्लस वर्ब जी फर्स्ट फॉर्म प्लस ऑब्जेक्ट। इन शइ खे मां मिसाल सां सम्झायां। हू कार हलाए सघंदो हो। ही कुड ड्राइव अ कार। हू हे सवाल हल करे सघंदो हो। ही कुड सॉल्व दिस क्वेश्चन। हू इंग्लिश ऐं सिंधी ॿोली ॻाल्हाए सघंदो हो। ही कुड स्पीक इंग्लिश एंड सिंधी लैंग्वेज। आई होप हाणे तव्हांखे यू कैन ऐं क्लियर जो जेका इस्तेमालु आहे उहो क्लियर थी वियो हूंदो। हाणे मां तव्हांखे ॿी कुझु मिसालुनि सां सम्झायां। हुन में नेगेटिव, इंटेरोगेटिव ऐं इंटेरोगेटिव प्लस नेगेटिव बि सम्झायां थो। हू कार हलाए सघे थी। शी कैन ड्राइव अ कार। हू कार कोन हलाए सघे थी। शी कैन नॉट ड्राइव अ कार। छा हू कार हलाए सघे थी? कैन शी ड्राइव अ कार। छा हू कार कोन हलाए सघे थी? कैन शी नॉट ड्राइव अ कार। हाणे कैन जेका इन में जॾहिं पाण नेगेटिव सेंटेंस ठाहींदा आहियूं त इन में कैन सां गॾु पाण नॉट जो इस्तेमालु कंदा आहियूं। ऐं कांट जेका इन जी शॉर्ट फॉर्म आहे उहो बि इस्तेमालु थींदी आहे। आई होप तव्हांखे इहो हाणे क्लियर हूंदो। कांट जो बि हिकिड़ो मां तव्हांखे सेंटेंस ठाहे ॾेखारियां थो हिते। हू कार कोन हलाए सघे थी। शी कांट ड्राइव अ कार। छा हू कार कोन हलाए सघे थी? कांट शी ड्राइव अ कार क्वेश्चन मार्क। हाणे मां तव्हांखे ॿी कुझु मिसालनि सां बि सम्झायां। हिन में कुड जी मिसाल आहिनि। जीअं त लिखियलु आहे, हू कमिरो साफ़ करे सघंदो हो। ही कुड क्लीन द रूम। हू कमिरो साफ़ कोन करे सघंदो हो। ही कुड नॉट क्लीन द रूम। छा हू कमिरो साफ़ करे सघंदो हो? कुड ही क्लीन द रूम क्वेश्चन मार्क। छा हू कमिरो साफ़ कोन करे सघंदो हो? कुड ही नॉट क्लीन द रूम क्वेश्चन मार्क। कुड में जेका नेगेटिव सेंटेंस हूंदा आहिनि उन में कुड नॉट जो इस्तेमालु थींदो आहे या कुडंट जो इस्तेमालु बि कयो वेंदो आहे। कुडंट शॉर्ट फॉर्म आहे कुड नॉट जी। आई होप तव्हांखे इहो लेक्चर अॼु जो क्लियर हूंदो। कैन ऐं कुड जो यूज़ क्लियर हूंदो। हाणे त इहो कीअं यूज़ थींदा आहिनि ऐं छा लाइ यूज़ थींदा आहिनि। तव्हांखे जेका बि क्वेश्चन हुजे, कंफ्यूजन हुजे, उहो तव्हां कमेंट में पुछी सघो था। पोइ मिलूं था नेक्स्ट वीडियो में। अल्लाह हाफ़िज़।